जीअं त पाण मौजूद आहियूं चक शहर ॿाहिरां भठनि वटि। हिते भठा माफ़िया पारां पंहिंजूं मन मस्तियूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। 1000 सिर 13,000 ऐं 3,000 सिर जी रक़म 39 खां 40,000 रुपया में विकिरो कई वञे थी। मुख़्तलिफ़ भठनि ते मुख़्तलिफ़ रेट मज़ूरनि खे ॾिना वञनि था। वधीक भठा मालिकनि सां ऐं मज़ूर तबिके सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे? हिन में एॾी तकलीफ़ आहे, मिटी गुॾियूं था, हिन में पाणी विझूं था, 2-3 उखलाणी ॾियूं था। उन खां पोइ वरी मिटी ॿाहिरि सुबुह जो पटियूं था, पोइ हिकु सिर करे असां विझूं था। पोइ उन में रेट हिकु रेट न आहे, सभु भठे वारा हल्को पंहिंजो अलॻि था ॾिए थो। को काथे 1000 ॾिए थो, काथे 1100, काथे 1200 बि ॾिए थो। हाणे 1000 सिर त हिकु माण्हू नथो विझी सघे। 700-800 जो कची सिर 1000 रुपयो 1000 ॾियनि था। पाण खपनि था 13,000 14,000 में। रेट आहे ई कोन, सफ़ा 1500 रेट छॾणु खपे। 1000 में मिले थो। महिनत ॾिसंदे न पाण तूं चवंदे त वॾी महिनत आहे। सिरां विझूं था, पेड़ खणूं था, टोकी पटियूं था, मिटी भिजायूं था, ॿिए ॾींहं ते मिटी कढूं था। सिर खे तयारु कयूं था, मिटी विझूं था, पाणी विझूं था। 15-14 खपे नथो थिए असां यार। पेट पालियूं था, बचा पालनि था, 6 बजे उथी था अचूं, 2-3 बजे ताईं हिते असांखे चऊं था त मज़ूरी वधे, जेके आहिनि 200-300 वधनि था। जेके इहे 9 इंच रूफ जूं बि आहिनि विझंदा, महिनत उन ते इलाही आहे। इहो ओकड़ू वेहूं था, इहो ॾिसे थो त जंगा इहो सॼा गोॾा वठिजी था। असांखे मज़ूरी वधाए ॾियनि न, पाण ॾिसे त घणो 1000 ते था वठनि। असां 500 कमायूं था, 500 ते छा थिए। हिकु ॾींहुं तां मिटी ठाहे वेंदा आहियूं, वरी सुबुह ईंदा आहियूं सवेर अज़ान खां अॻे मिटी पटींदा आहियूं। वरी साईं पाठो पिड़ हिसाब था कयूं, माना ॾींहं 12-1 बजे ताईं 1000 कढी वेंदा आहियूं। 1000 तो मिले रुपए सिराया हिते भई आहे। का बीमारी आहे, हिकिड़ो ॾींहुं घुसी थो वञे, नथा अची था सघूं। वरी उहे मालिक वरी ॾबनि चवनि था छो न आहियो, छाजे लाइ न आहियो। दवा लाइ बि कोन ॾींदा आहिनि, मिड़ई पंहिंजे पोइ कटे सटे तबियत सही थींदी आहे, वरी ईंदा आहियूं कम ते। रूफ ते 2000 मिलंदी आहे। 9 इंच जेकी आहे त इहो 1000 रुपए मिलंदी आहे। बाक़ी हाणे मिटी इहे लथलानी अॻे हूंदी गुॾ जी मिटी मोटर में, हाणे सहूलियत पई आई आहे। हाणे चऊं था हे साल वधनि, ग़रीबऊं पूरा ई नथी थिए। वधाइनि हज़ुरो हुयो उहो बि पुराणो माण्हू, उहो बि ख़तमु थी वियो, हाली वठो नथो हले। जहांगीर आहे, उहो बि 900 रुपये थो हलाए। नंढड़ा बचड़ा बि नथा पाले सघूं एतिरा। साईं गुॾियूं था, पाणी था विझूं, महिनत था कयूं, हेठियों सरड़ो ॾियूं था, हेठां कयूं, वरी टोकी था ॾियूं सुबुह। वरी कालो ॿ में विझूं था, सेटियूं अचनि चवनि था कंहिं महिल हीअ सिर ख़राबु आहे, कंहिं महिल हीअ सिर ख़राबु आहे। अब मिटीअ जहिड़ी हूंदी त असां ओड़ी कंदासीं। मिटी भली हूंदी त भली सिर बीहंदी आहे। 2200 थिए रूफ जो, 1200 थिए 9 इंचीअ जो। न मानी बानी कुझु न भाई, सेठी चांहि जो असां हाणे रवाज़ कढियो आहे त 200 ॾींदा नी, जो ग़रीब माण्हू सिरां बि वठी सघे। महिरबानी करे माना हाणे रेट जंहिं महिल बि माना चढ़ी थो सघे, जेको बि भठे वारनि जो रेट चाढ़ींदा त ग़रीब माण्हू कमरा कीअं ठाराइनि, कहिड़े हिसाब सां ठाराइनि। इन हिसाब सां असां ग़रीब ऐं मिसकीन ऐं असांजी माना सहूलियत कयो। जेको बि आहे अघु रेट जिते बि आहे उहो पुछा करे बाबा घटि कयो, मां गप न कयो। माण्हू बाग़ी थी विया आहिनि घणा ई, इन्हनि में ई माना मज़ूरी नथा करे सघनि, पोइ बाग़ी था थी वञनि था, रोडनि ते अघ था वठनि, माण्हुनि खे मारनि था पिया। सेठनि खे बि चऊं था महिरबानी करे ग़रीब मज़ूरनि जी तव्हां भलाई कयो, मज़ूरी वधायो, न कजो को बि। माना असां ग़रीबनि जी सहूलियत कयो, असां पावटे जो वठी खाईंदा आहियूं। असां पंहिंजी महिनत कयूं था, महिनत मज़ूरी कयूं था, असांखे पंहिंजो हक़ मिले। मालिक जी गाॾियूं हूंदियूं आहिनि, असां मुलाज़िम। सखर, लाड़काणो, शिकारपुर, रोड़ी, पन्नू, जाड़े गाड़ी वेंदो पुॼाईंदो। भठे ते ज़मीन प्लाट हुजे ऐं मिटी लहराइबी आहे, वारी आहे हुन में, ऐं तूतड़ आहे ऐं भाण मेन वारो, इन्हनि शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे। पोइ भठो स्टार्ट थींदो आहे, बाहि ईंदी आहे ऐं काठी सुकल में शुरूआत में लॻंदी आहे, पोइ हिते आहिस्ते आहिस्ते हलंदो आहे। अॻी साइड जेको आहे सरा निकिरंदी आहिनि ऐं पोएं पासे ॾों वरी सथाई थी। हूअं त 50-60 थी वेंदा, बाक़ी हिन वक़्तु मौजूदु 30 खनि थी वेंदा आहिनि। पोइ ॿिया बि अची वेंदा आहिनि, कॾहिं हलिया वेंदा आहिनि, कॾहिं अची वेंदा आहिनि। 90 सिर विझे थी, उनजो रेट हिन वक़्तु 1100 रुपया 1000 जो असां थफेर ॾियूं था। ऐं जेका रूफ जी लेबर आहे, अलहमदिल्ला उहा महिनत करे थी, सुठी महिनत आहे हुन में, उनखे तक़रीबन 2200 रुपया 1000 जा असां महिनत ॾियूं था। सिर्फ़ु उन्हनि जी महिनत आहे थफेर करणु। गॾनि वारा ढोए अचनि था पिया असांजा, त उहे 400 रुपया 1000 जी मज़ूरी वठी करे असांखे भठे में हणी ॾियनि था, उहे सिरां भराई ते ढोए करे।
उन खां पोइ मिस्त्री आहे, मिस्त्री तक़रीबन 300 रुपया 1000 जा असां खां वठे थो। ट्रैक्टर ट्राली वारा आहिनि उहे निकाल करे भरे करे ग्राहकनि कस्टमरनि में पहुचाईंदा आहिनि। 1000 सिर जी असां वटि जेका रक़म हिन वक़्तु बीठी आहे 12,000 रुपया 1000 जी आहे रक़म मौजूदु आहे। ऐं रूफ जी जेका रक़म विकिरे जी आहे उहा हिन वक़्तु 15 खां 16,000 रुपया 1000 जी आहे मौजूदु आहे हिते जी रक़म। इन में ईअं आहे त जेकॾहिं करड़ी थिए या भेली थिए उनजो नुक़सान बि असां भठे वारे जे ज़िम्मे साथ वसी पवे थी त जे असां वटि 2 लख माल पियो आहे या 6 लख माल पियो आहे उन मां असांखे सिर बि वसूल न थींदी आहे, उनजी मिटी ॿीहर इस्तेमालु नुक़सान त जंहिं कारोबार में न आहे त उहो कारोबार बहितर कोन्हे। अलाह साईं जो हुकुम आहे त जेको कारोबार में नुक़सान आहे उहो तव्हांजे लाइ हिलाल आहे, जंहिं कारोबार में नुक़सान न आहे उहो हिलाल बि न। कचनि सरनि वारनि खे कचूं सिरूं पाईंदा आहिनि जेके सिरूं पाइण वारा आहिनि। उन खां पोइ वरी गॾनि वारा कचूं सिरियूं खणी हेॾे हणंदा आहिनि उहे गॾनि वारा। मिस्त्री हिकिड़ो जेको पचाईंदो आहे उहो हिकिड़ो हूंदो ऐं उन सां गॾु लेबर हूंदी आहे पाइण वारा 20 माण्हू तक़रीबन हूंदा। मिस्त्री जी दिहाड़ी तक़रीबन साईं हज़ारनि पहिरीं आहे 300 रुपया 1000 जी आहे। जे 10,000 मिस्त्री हणंदो त 3000 रुपया हुनजा इहे थींदा ऐं 1500 रुपया हफ़्तो वठंदो आहे। चांहि जेका असां पीआरंदा आहियूं त उहो मिस्त्री खे ऐं जेका असांजी लेबर आहे उनखे, बाक़ी कालबी पंहिंजी पीअंदा आहिनि, उन्हनि खे ठीके जो कमु आहे, जेको बि कमु कंदा उहो पंहिंजी ॿोल जे हिसाब सां। करोड़ रुपए जी इन्वेस्ट आहे, उन ते असांखे बचंदा आहिनि दिहाड़ी जा 4 खां 5000। कालबी हिकिड़ो असां खां 1000 सिर वेहे थो उहो 1000 रुपयो वठंदो। तक़रीबन दिहाड़ी जो असांजो ख़र्चो आहे 60 खां 70 हज़ार रुपयो अवेलेबल, जेको असां दिहाड़ी मज़दूरनि खे ॾेई सघूं था।